सिंधी आवाम जी कायद मोहतरम अमीर जी मौजूदा सूरत हाल में PS99 में जो क़रोना जा क़ुरूर थी रहा उहे तव्हांजे साम्हूं आहिनि त हिन महिल ग़रीब तबको जो घरनि ते महदूद थी वियो आहे। न वफाकी गवर्नमेंट न सूबाई गवर्नमेंट न वरी असांजे कई यूसी नुमाइंदनि का उन जी सार नथी आहे। उहे हिन महिल बि बेरहारो मददगार पंहिंजनि घरनि में बंदि आहिनि, बुख विखे उनजा बचा पाह थी रहिया आहिनि, उनखे ॾियण लाइ केर बि कोन्हे। गवर्नमेंट जा काफ़ी ऐलान हुया त असां ग़रीबनि ताईं घरनि ते राशन पहुचाईंदासीं, पर हिन महिल ताईं कंहिं बि उनजी सार न लधी आहे। कुझु सिविल सोसाइटी या NGOs वारनि जेका मदद कई आहे थोरी घणी, उन खां पोइ कंहिं बि मदद न कई आहे। असल में जेको हिन महिल ग़रीब अवाम जी सार लहणी आहे सिर्फ़ु गवर्नमेंट खे ई लहणी आहे, पर उहे नुमाइंदा बि हिन महिल ताईं ज़ाहिर न आहिनि, ख़ाली ऐलान करे रहिया आहिनि, बाक़ी हिन महिल ताईं कंहिं बि ग़रीब जे घर ताईं कुझु बि न पहुचायो अथऊं। अलाह ख़ैर करे अगरि ईअं न थिए जो सुभाणे इन कोरोना खां वधीक माण्हू बुख में मरी वञनि। सो असां मौजूदा गवर्नमेंट खे, वफ़ाकी गवर्नमेंट हुजे, सूबाई गवर्नमेंट हुजे या असांजे यूसी जा नुमाइंदा हुजनि, उनखे गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा महिरबानी करे माण्हुनि जे घरनि ताईं राशन पहुचायो। छो त हिन महिल माण्हू तमामु घणा लाचार आहिनि, बेरोज़गार आहिनि, घरनि में बंदि आहिनि, उन्हनि जी कंहिं बि मदद करण लाइ कोई तयारु न आहे। ख़ुदा तव्हां उनजी मदद कयो, उनजे घरनि ताईं राशन पहुचायो। असां लॉकडाउन जी हिमायत था कयूं, असां हिन जो मुखालिफ़ न आहियूं, भली महीनो वधाईंदे, छो त इंसान जे वधीक आहे, पर उन सां गॾोगॾु उनखे घरनि ते राशन पहुचायो, उनजी ज़रूरत जूं शयूं उन ताईं पहुचायो त जीअं उनखे का कमी महसूसु न थिए। असां महीने जे लॉकडाउन जी हिमायत करण लाइ तयारु आहियूं, वरी महीने ताईं लॉकडाउन हली वञे, पर ईअं न थिए जो उन लॉकडाउन दौरान माण्हू कोरोना खां अॻु में बुख